सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीटीआई बानी ऐं इसराइल गठजोड़ SCO कॉन्फ्रेंस खे हाञो रसाइण जूं कोशिशूं करे रहियो आहे। पीटीआई बानी पाकिस्तान में सियासत न पर इसराइल जे मफ़ादनि जे तहफ़ुज़ जे लाइ कमु करे रहियो आहे। पीटीआई बानीअ जा तल अबीब सां लाॻापा मुल्क दुश्मन क़ुवतुनि पारां SCO खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिश जो हिसो आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीटीआई ऐं इसराइल जो गठजोड़ पाकिस्तान जे मफ़ादनि ते समझौतो आहे। माज़ीअ में बि पीटीआई बानी पाक चीन दोस्तीअ खे नुक़सानु पहुचाइण लाइ चीनी सदर जे दौरे खे मुलतवी करण जी साज़िश जो हिसो रहियो। हुन चयो त पीटीआई क़यादत ॿाहिरीं मुल्क दुश्मन एजेंडा ते अमल करे रही आहे। पाकिस्तान जी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारीअ ते मुल्क दुश्मन मफ़ादनि खे अवलियत ॾेई रही आहे। पीटीआई जी थिंक टैंक हिन वक़्तु तल अबीब में वेठी आहे ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िशुनि में रुधल आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त पीटीआई जा अहम पॉलिसी मुशीर इसराइल में वेठा आहिनि जेकी पाकिस्तान खे कमज़ोर करण में रुधल आहिनि। पीटीआई खे तल अबीब खां हिदायतूं पॉलिसियूं ऐं हिमायत मिली रही आहे। आलमी लॉबिंग लाइ तल अबीब में पीटीआई जा हैंडलर्स लगातार मुतहरिक आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त ॿाहिरियुनि क़ुवतुनि पारां पीटीआई जे इमदाद जो मक़सदु मुल्क में सियासी अदम इस्तेहकाम पैदा करणु ऐं पाकिस्तान जे इक़्तिसादी ऐं सफ़ारती तरक़ीअ खे नुक़सानु पहुचाइणु आहे। शर्जील इनाम मेमण चयो त पाकिस्तान जाइ सादिक खान जे मुक़ाबले में ज़ेक गोल्डस्मिथ जी हिमायत पीटीआई ऐं इसराइल गठजोड़ जो सबूत आहे। फ़लस्तीन ते इसराइली जारियत ख़िलाफ़ APC में पीटीआई जी शिरकत न करणु पीटीआई ऐं इसराइल जे गठजोड़ खे बेनक़ाब करे छॾियो आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो त ज़ेक गोल्डस्मिथ जहिड़ा माण्हू पीटीआई जे लाइ पाकिस्तान मुख़ालिफ़ बयाननि खे हथी वठाए रहिया आहिनि। मुल्क जे मुस्तहकम इदारनि जे ख़िलाफ़ साज़िशूं ऐं उन्हनि ते हमला इसराइल जे आशीर्वाद सां थी रहिया आहिनि। पीटीआई बानी मुल्की इदारनि खे कमज़ोर करे सेहूनी मफ़ादनि जो रस्तो हमवार करे रहियो आहे।